नाज़िन बडाणी में चोरी थियल ट्रैक्टर वापस न थियण खिलाफ मुतासिर ॻोठाणनि एहतजाज कयो आहे। उन हवाले सां ॾिसो था रियाज़ अहमद भुट्टो जी ही रिपोर्ट। पेरा साईं खणी वियासीं उन ॾाढे सौदाई टक्कर सौदाई वटि उन वटि जेको आहे असां पेरा नियासीं उते जेको आहे इहो चयो त फायरिंग कई अथनि। फायरिंग खां पोइ जेको आहे असां पोइ न मोटी आयासीं। पोइ DSP आयो इहो SHO असांखे जेको आहे टोपी ड्रामो करे उते वठी विया। उनखे चयो पियो तव्हां हाल ट्रैक्टर ॾींदा आहियूं। उते वियासीं त पोइ उन सां ॿाहिरि डील करे जेको आहे उन्हनि खे चयईं त पोइ ट्रैक्टर जो चयो पियो पहिरियां तव्हां कढी ईंदा आहियूं। ट्रैक्टर असां वटि कोन्हे। असांखे साईं टिकारे खणी मतिलबु अहिड़े हिसाब सां असांखे मुटा आया पोइ घर जी भर सां वेठा आहियूं। पंहिंजो असांजो ट्रैक्टर 2 बजे घर जी भर सां बीठो चोरनि असांजो ट्रैक्टर उतां कढी आया आहिनि। असां पहिरों खणी वञी सौज़ई बिरादरी ॾे विधोसीं। सौज़ई बिरादरी असांखे फायरिंग करे मशीना मथूं मारे मुटा छॾिया। टक्कर ऐं इलाहू वारनि इन्हनि असांखे मुटा छॾियो। असां पुलिस खे अर्ज़ु कयोसीं। DSP असांजो कोलाची बि आयो। SHO बि असांजी हद जो आयो। मतिलबु असां सां उते ड्रामो टोपी करे उनखे मिनथ कयूं हाणे महिरबानी करे तूं ट्रैक्टर कढी छॾ। असां माने पंहिंजी फॉर्मेलिटी पूरी कयूं। कई असां सां DSP कोलाची अटकल करे पंहिंजो डील करे खणी कलाक ॿ खे मिनथ कयूं हाणे महिरबानी कर असांखे अचण ॾे। पोइ जेको आहे तोखे असां माना भाॻनि खे असां हेॾे हेॾे करूं। असांजो कोलाची जेको आहे ट्रैक्टर असांजो कोलाची वञायो आहे। चोरी थी वियो जंहिंजा पहिरां असां टकर सब्ज़ोई ऐं ॾाढे सब्ज़ोई जे घर में विधासीं ऐं उते असांजो ट्रैक्टर बि बीठो हुयो जेको असां करण जी कोशिशि कई त उन्हनि असांजे मथां फायरिंग कई ऐं उन खां पोइ त असांखे फायरिंग करे उन्हनि वापसि मोटाए छॾियो। ऐं असां बसि पुलिस खे इतलाह कयोसीं त पुलिस आई। उन्हनि टाइम हरू भरू ज़ाया करे खणी माना 5 कलाकनि खां पोइ चयो त हाणे हे टकर सब्ज़ोई अॻिते पहिरियों कढी ॾिए थो हाणे तव्हां पहिरियों खणो तव्हां। त असां SSP अमजद शेख खे अपील कयूं था त बिराए महिरबानी करे त असांखे पंहिंजो ट्रैक्टर वापसि कराए ॾिनो वञे। साईं 3 ॾींहं अॻु में असां राति जो 2 वॻे असांजे घर में धाड़ेल घिरी आया। हथियारनि जे ज़ोर ते असांखे मारकुट बि कयूं। असांजी गाॾी बि काए विया। उनखां बाद में असां भाॻियनि पहिरियों खयोंसीं जेको आहे त दुरानी मार में को धाड़ेल रहे थो टकर सब्ज़ोई। असांजा पेरा खणी उते भाॻिया पहुता। उते गाॾी बि बीठी हुई। असां जॾहिं गाॾी में हथु विधोसीं त असांजे मथां फायरिंग कयूं। असां सभु उते जेको आहे त फायरिंग जे ख़ौफ़ खां वापसि थी मोटियासीं। पंहिंजो SHO एजाज़ खोसो बि उते आयो। DSP अदर कोलाची साहिब बि आयो। दुरानी मार जा SHO सभु गॾु थिया। कुझु बि न कयूं सिर्फ़ु फॉर्मेलिटी पूरी करे उतां वापसि थी मोटी आया।